नाज़रीन, भिटशा लॻ लकीसर माइनर खे बंद करण ख़िलाफ़ खंडू, भिटशा ऐं रोहिड़ी कैनाल जे आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर गुलाम फारूक शाह मूजिब भिटशा लॻ लकीसर माइनर खे बंद करण ख़िलाफ़ खंडू, भिटशा ऐं रोहिड़ी कैनाल जे आबादगारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। सलीम सिंधी, मीर हक नवाज़, मोहम्मद अली ॿिनि आबादगारनि इरीगेशन अमलदारनि मथां मुबैना रुश्वत जा इल्ज़ाम हणंदे चयो आहे त असां फसलनि में कलर छटिया आहिनि। शाख खे बंद करे 20,000 एकड़ ज़मीन खे गैर आबाद कयो पियो वञे। हुननि इरीगेशन अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शाख में पाणी ॾियण जो मुतालबो कयो आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।